इलेक्शन की डेट अनाउंस हो, ये गैर यकीनी की सूरत हाल, इससे मुल्क निकल सके, हमारे लिए एक वे फॉरवर्ड नजर आए। मईशत भी हमारे लिए इम्पोर्टेंट है, सिक्योरिटी भी हमारे लिए इम्पोर्टेंट है और लोगों की राय भी हमारे लिए कि अगर उस सेंसस सीसीआई की मीटिंग के अंदर अगर सेंसस को लेकर कोई बड़ा फैसला आता जिससे कि इलेक्शन अफेक्ट होता तो ये ब्रेकिंग न्यूज होती। और थोड़ी बहुत मैंने आइन की किताब पढ़ी है और जब वो ब्रेकिंग न्यूज होती तो आर्टिकल 51 में तब्दीली आती और अगर आर्टिकल 51 में तब्दीली आती तो आईनी बहरान आता और अगर आईनी बहरान आता तो आप सबको पता चल जाता, लेकिन चूंकि कोई आईनी बहरान नहीं आया। पीपल्स पार्टी एक भेरो ॿीहर वक्त ते चूंडू कराइण जो मुतालबो करे छॾियो। लाहौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे शाज़िया अता मरी ॿियनि चयो त तय थियो त चूंडू हिक ई ॾींहुं थींदियूं, पर बाद में पीटीआई जो ज़िद्दी लीडर फिरी वियो। जेकॾहिं तकबंदियूं ज़रूरी आहिनि त भली कयो, पर उमीद आहियूं त इलेक्शन कमीशन जल्द खां जल्द चूंडू कराईंदी। सभिनी खे हिक पेज ते आणे चूंडू कराई वञनि त जीअं कंहिंखे एतराज़ न थिए। पहिरीं बि चयो हो त चूंडू तरफ़ हलूं था, पर पीटीआई जो ज़िद्दी शख़्स न पियो वञे। लेवल प्लानिंग फील्ड मिलणु घुर्जे, असांखे भित सां लॻाइण जी कोशिश कई पई वञे। सिंध में ट्रांसफार्मर पोस्टिंग ते पाबंदी आहे, पर ॿियनि सूबनि में ट्रांसफार्मर पोस्टिंग रहंदी। सिंध जे कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ पुलिस, रेंजर्स ऐं फ़ौज जी मदद सां ऑपरेशन जो फ़ैसिलो। कच्चे वारे इलाइक़े में इंटरनेट जी सहूलियत ख़त्म करण जो हुकुम। सिंध काबीना मंशियात विकिरो कंदड़ ANF सां गॾिजी ऑपरेशन करण जो फ़ैसिलो करे वरितो। निगरान वॾे वज़ीर पारां पुलिस खे स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणण जी हिदायत। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त को बि माण्हू मोबाइल फ़ोन खणी ॿाहिरि नथो निकिरी सघे। शहरनि खे तहफ़ुज़ ॾियणु हुकूमत जो कमु आहे। सूबे में रेंजर्स जी मुक़ररी 14 सेप्टेम्बर साल 2023 खां फ़रवरी साल 2024 ताईं हूंदी। हलंदड़ साल 218 माण्हू अगवा थिया, जिन मां 207 बाज़ियाब थी विया ऐं 11 अञा ताईं यरगमाल आहिनि। मुगविन में लाड़काणे डिवीज़न जा 7, शहीद बेनज़ीराबाद जा 3 ऐं सखर जो 1 शहरी शामिल आहे। IG सिंध रफ़त मुख़्तार सिंध काबीना खे ब्रीफिंग ॾींदे प्रिया कुमारी ऐं साहिल कोरेचो खे विसारे वेठो। प्रिया जो गुज़िरियल 2 सालनि ऐं साहिल जो 8 सालनि खां पतो पइजी नाहे सघियो। निगरान वॾे वज़ीर पारां मुगविन खे फौरी बाज़ियाब कराइण जी हिदायत। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त घोटकी कंदकोट पुल ते कमु शुरू कयो वञे। पुल ठहण सां इलाइक़ो खुली वेंदो ऐं अमन अमान जी सूरत हाल बहितर थींदी। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े जी तजवीज़। ओघरा 15 खां 30 सेप्टेम्बर ताईं पेट्रोल जे फ़ी लीटर में 17 रुपयनि जे इज़ाफ़े जी सिफ़ारिश करे छॾी। डीज़ल फ़ी लीटर 24 रुपया वधाइण जी तजवीज़ सबरी नाणे वारी वज़ारत ॾांहुं माणी वई। वज़ीर आज़म सां मुशावरत बाद सुभाणे नवनि अघनि जो ऐलान कयो वेंदो। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर निगरान वज़ीर यूनिस जागा सां खाता तब्दील करे छॾिया। खांसदाणे प्लानिंग ऐं डेवलपमेंट जा कलमदान वापसि। खेसि रेवेन्यू इंडस्ट्रीज़ ऐं कॉमर्स खाता अलॉट कया विया। कश्मीर ज़िले में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण लाइ रेंजर्स जा जथा पहुची विया। मुख़्तलिफ़ रोडनि ते रेंजर्स जो गश्त। रेंजर्स पहुचण बाद अवाम में अमन बहाल थियण जी उमीद पैदा थी वई। कच्चे ऐं पके में ॾोहारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाइनि लाइ कमांडोज़ जूं टीमूं जोड़ी वयूं। फातिमा फड़ो कत्ल केस फयाज़ शाह हिना शाह जी गिरफ़्तारी लाइ फयाज़ शाह जी हवेली ते पुलिस चढ़ाई। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। पुलिस फयाज़ शाह जी हवेली ॿाहिरां पिकेट क़ाइमु करे छॾी।
रानीपुर जी पीरानी हवेली में ज्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाए मारियल मासूम न्याणी फातिमा फड़ो केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में बाद खैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत मुख्य जवाबदार असद शाह, सहूलतकार इम्तियाज़ मीरासी ऐं ड्राइवर एजाज काज़ी जी जिस्मानी रिमांड में 7 ॾींहनि जी वाद कई। वकीलनि जो चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी हूंदी बि पुलिस मोबाइल फोन जो कोड नाहे खोले सघी। केस जी जांच में पहिरें ॾींहं खां पुलिस जी रिवायती सुस्ती बरक़रार आहे। रते देरे में सेप्को इख्तियारनि नाबीना 1,11,000 जो बिल मोकिले छॾियो। मुतासिर नाबीन अब्दुल रहमान सीलरे जो चवणु आहे त संदसि घर में हिकु पखो ऐं बल्ब आहे। सेप्को वारनि घरो बिल उमाणे घर जी बिजली काटे छॾी आहे। इख्तियारी नोटिस वठनि। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो तर्जुमान हाफिज हमदुल्ला धमाके में ज़ख्मी। वस्तुंग में गाड़ी भरिसां धमाके में हाफिज हमदुल्ला सूधो 7 ॼणा ज़ख्मी थी पिया। कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं रेस्क्यू टीमूं पहुची वयूं। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान पारां मज़मत। कराची जे इलाइक़े जमाली पुल वटां पुलिसरार नमूने गुम थियल फैज़गंज वासी 3 नौजवान बाज़ियाब। ॻोठ खंडू खान शरवासी राशिद कुर्ब अली ऐं ॻोठ नंगर खान शरवासी सादात शर खे कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में छॾियो वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवाननि खे 1 महीनो अॻु जमाली पुल वारे इलाइक़े मां अगवा कयो वियो। कोरंगी मेहरान टाउन में पसंद जो पड़ो कदड़ जोड़ो गोलियों हणी कत्ल। खैबर पख्तूनख्वा जे रहवासी मसल खान ऐं किरण जा घर मां लाश हथाया। बफर ज़ोन वारे इलाइक़े में अणॼातल हंध खां गोली लॻण सबबि स्कूली वैन में सवार मासूम बाड़ी मारिजी वई। ठहरी मीरवा वेझो ॻोठ सारंग भुट्टो में हथियारबंदनि ओताक ते निंड सुतल नौजवान आरिफ भुट्टो खे गोलियूं हणी कत्ल करे छॾियो। सामारे वेझो ॻोठ मिसू कालरो में शादीशुदा औरत जो घर मां लाश हथ। प्रेमी ज़ाल तीजो कोली जे वारसनि तरफ़ां साहुरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम। खानमहाड़ वेझो चौथे क्लास जी शागिर्दियाणी ते उस्ताद जो मुबैना वहशियाणो तशद्दुद। ॻोठ गाही जलबाड़ी में उस्ताद बाबर अली खोकर सबक यादि न करण तां 8 वरियनि जी रीमा जलबाड़ी खे मुबैना तौर भितनि सां टकर हणाया। हेड मास्टर अली हसन जलबाड़ी जो चवणु आहे त उस्ताद शागिर्दियाणी ते तशद्दुद नाहे कयो। रीमा गर्मीअ सबबि बेहोश थी आहे। एशिया कप सुपर 4 मरहले जे आख़िरी मैच में पाकिस्तान श्रीलंका खे 253 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। मोहम्मद रिज़वान 86 ऐं अब्दुल्ला शफ़ीक़ 52 रन ठाहे नुमाया रहिया। इफ्तिखार अहमद 57, बाबर आज़म 29, मोहम्मद नवाज़ 12, फ़खरुज़्ज़मान 4, शादाब ख़ान ऐं मोहम्मद हारिस 3 रन ठाहे आउट थिया। बरसात सबबि मैच 42 ओवरनि ताईं महदूद कई वई। खटींदड़ टीम फाइनल भारत सां खेॾंदी। मैच मुलतवी थियण जी सूरत में श्रीलंका फाइनल में पहुची वेंदी।